सूरह अहकाफ़ टुक नंबर 4। ऐं बेशक जेकी ॻोठ अव्हां जे आस पास आहिनि से सभु नास कयासूं ऐं तरह तरह निशानियूं पधिरियूं कयूंसूं त मन उहे मोटनि। पोइ अलाह खां सवाइ जिन खे वेझाईअ लाइ माबूद करे वरिता हुअऊं तिन खेनि मदद छो न ॾिनी हुई, बल्कि खाइनि गुम थी विया। ऐं इहो संदन कूड़ आहे जेको ठाह ठाहींदा हुआ। ऐं यादि कर जॾहिं जिन्ननि मां हिक टोलीअ खे तो ॾांहुं लाड़ियोसूं जो क़ुरान ॿुधाऊं थे। पोइ जंहिं महिल पंहिंजे पैगम्बर वटि पहुता चयऊं त माठ करियो। पोइ जंहिं महिल पूरो कयो वियो त पंहिंजी क़ौम ॾांहुं डेॼारींदड़ थी मोटिया चयूं त असांजी क़ौम, बेशक असां अहिड़ो किताब ॿुधो जो मूसा खां पोइ लाथो वियो आहे ऐं जेको उन खां अॻु नाज़िल थियल हो तंहिंखे सचो कंदड़ आहे, सचे दीन ॾांहुं ऐं सिधी वाट ॾांहुं रस्तो ॾेखारे थो। असांजी क़ौम, अल्लाह जी तरफ़ सॾींदड़ खे सॾु ॾियो ऐं उन ते ईमान आणियो त अल्लाह अव्हांजा के ॾोह अव्हांखे बख़्शे ऐं ॾुखो ईंदड़ अज़ाब खां अव्हांखे छॾाए। ऐं जेको अल्लाह ॾांहुं सॾींदड़ खे सॾु न ॾींदो सो मुल्क में भॼी थकाइण वारो न आहे। ऐं अल्लाह खां सवाइ उन जा के सॼण न आहिनि उहे पधिरीअ गुमराहीअ में आहिनि। न ॾिठो अथनि छा त अल्लाह जंहिं आसमाननि ऐं ज़मीन खे बणायो आहे ऐं उन्हीअ जे बणाइण में न थको हो, सो हिन ॻाल्हि ते वस वारो आहे त मुंहंनि खे ॾियारे। हाओ बेशक इहो सभु कंहिं शइ ते वस वारो आहे। ऐं जंहिं ॾींहुं काफ़िर बाहि जे साम्हूं आणिबा तंहिं ॾींहुं चइबनि त हीउ वाइदो सचो न आहे छा? चवंदा हाओ असांजे पालनहार जो कसम आहे। अल्लाह चवंदो त उन्हीअ करे अज़ाब चखो जो इनकार कंदा हो। पोइ पैगम्बर, जीअं वॾी हिमत वारनि पैगम्बरनि सब्र कयो हो तीअं सब्र कर ऐं उन्हीअ लाइ अज़ाब जल्द न घुर जंहिं क़यामत जो खेनि अंजाम ॾिजे थो। सो जंहिं ॾींहुं ॾिसंदा तंहिं ॾींहुं ईअं भाईंदा त दुनिया में ॼण के उहे ॾींहं जी हिक घड़ीअ खां सवाइ रहिया न हुआ। इहो पैगाम पहुचाइणो आहे। पोइ बदकारनि जी क़ौम खां सवाइ को हलाक न कबो।